बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां बीठा आहियूं जेलस जे मेन रोड ते, जिते 4 ॾींहं अवल ही नालो खोटियो वियो आहे, पर हिन महिल ताईं हिन जो जेको आहे कमु शुरू न कयो वियो आहे। हिन नाले खोटण जे करे दुकानदारनि जा वॾियूं कंप्लेनियूं उन्हनि फ़ोनियूं कयूं त ही नालो खोटियो थो वियो आहे, पर तरक़ियाती कमु हींअर ताईं नथो थिए। असांखे मुश्किलात जो शिकार थियणो पए थो। अचो त दुकानदारनि खां वठूं। सब्सक्राइब कयो, घंटी जे बटन खे दबाओ। जी अदा हे नालो त हिन महिल जेको आहे खोटाई कई वई आहे ऐं इनक्रोचमेंट वारनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा छपरा वग़ैरह बि कटिया आहिनि, पर तव्हांखे हिन नाले सां केतिरी मुश्किलात आहे? अरे हिन नाले खे साल थी वियो आहे। ही नालो ख़राबु हूंदो हुयो। हिन नाले जी का बि मालिकी नथा कनि। हिन नाले मां पाणी रोज़ रोडनि ते निकिरी ईंदो आहे। निमाज़िन माण्हुनि जा लटा पली थींदा आहिनि। असां इंतिज़ामिया खे अपील थी विया आहिनि, असांजूं मुश्किलूं हल नथियूं थियनि। हीअ जेसीं ताईं नालो सेट न थींदो, असांजा रोज़गार बंदि थी विया आहिनि, असांजी रोज़ी नथी थिए। असां हुकूमत खे, असां आवाम खे अपील था कयूं, जेसीं ताईं हिन नाले जो बंदोबस्तु न कंदा त असां रोडनि ते निकिरी। नालो खोटियो वियो आहे, ठीकु आहे, इन खां पोइ हिन जो कमु ॾाढो सुस्त रफ़्तारी सां थो हले। तव्हांखे केतिरी मुश्किलात आहे हिन नाले मां? असांजे पाड़े वारनि सभिनी जा रोज़गार बंदि थी विया आहिनि, कंहिंजा गैस बंदि थी विया आहिनि, कंहिंजो छा थियो आहे, सभिनी जो नुक़सानु थियो आहे। हाणे हुकूमत खे थिए त पंहिंजो सेटिंग त कराए न, पंहिंजा नाला मथे कराइण, असांखे बदिराए था ॾियनि। घणा ॾींहं थिया आहिनि तक़रीबन? 4-5 ॾींहं थी विया आहिनि। एसी साहब छा चयो त घणनि ॾींहंनि में कमु थी वेंदो? 2-3 ॾींहंनि में थी वेंदो इंशाल्लाह। अञा हा, कुझु बि न थियो आहे। तव्हां कहिड़ी अपील कंदो? असांजो त कमु थी वञे, सभिनी पाड़े वारनि जो ख़ैरु थी वञे, नाली जो पकिरो बि सुठो थिए, पाणी बि हलंदो वञे, ॻाल्हि ख़तमु थी वई। खां पोइ हिन जो कमु सुस्त रफ़्तारी सां थो हले। तव्हांखे केतिरी मुश्किलात आहे हिन मां? पंजो छवनी आहे साईं, ड्राइव आहे, अञा थी ठाहिनि ई नथा। नांजाजी करे पंजो छहों दफ़ा नांजाजी करे अञा ठाहे नथा ॾियनि। हिकु ईद मथां असां नाली ठाहे ॾियनि न। अच्छा, हिन नेकर खे घणो टाइम थियो आहे? नेकर खे महीनो खनि थियो आहे, ठाहिनि ई न पिया। हाणे ठाहियूं त हिकु माना सभु ड्राइव कयूं। 4-5 ॾींहं थी विया आहिनि, ड्राइव या ठाहे नथा ॾियनि। तव्हां छा चवंदो लाड़काणो गवर्नमेंट खे? असांखे लाड़काणो गवर्नमेंट खे चवंदा असांखे ठाहे ॾियनि, महिरबानी करे। रोज़गार असांजो सफ़ा वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे रोज़गार में। नालो तक़रीबन 4 ॾींहंनि खां हिननि खोटे छॾे ॾिनो आहे। तव्हां मुर्गी जो रोज़गार था कयो, ॿिया दुकानदार रोज़गार, तव्हांखे केतिरी मुश्किलात आहे? सर असांखे वॾी तकलीफ़ आहे। असां 3-4 दफ़ा ठारायो आहे, 3-4 दफ़ा ठाहिया आहिनि। 10-15-20 हज़ार असां ख़र्च था कयूं। हे अचनि था, ड्राई हलिया था वञनि। वरी हाणे जेको आहे 4-5 ॾींहं ड्राई आहिनि त कोई हिननि मां आयो ई न आहे, न सफ़ाई थो कराए। छपरा बि असांजा सर ड्राई आहिनि। असांखे वॾी ॾुखियाई आहे, तकलीफ़ आहे। ईद मथां रमज़ान आहे, असांजी सीज़न विञाई अथनि। असां हिननि खे अपील था कयूं, असांखे ठाहे ॾियनि। हिन नाले कटिजण जे करे जेको आहे ख़तमु करण जे करे हिन जे मथां फटो पियो आहे, तव्हां ॾिसी रहिया हुई त हाणे केतिरो मुश्किलात थींदो हूंदो हिननि जे दुकानदार हलाइण में ऐं मरीज़नि में। असां आदा खां पुछंदासीं त 4थों ॾींहुं आहे, बंदि पियो आहे नालो, हिनखे ठाहियो नथो वञे। हिन लाइ तव्हांखे केतिरी मुश्किलात थी थिए? तमामु घणी मुश्किलात आहे। हिते मरीज़ असांजे अचनि कोन था, किन लॻो पिया, को टपी नथा सघूं असां पाण हितां। ऐं रमज़ान जा ॾियार आहिनि, ईद मथां आहे, वॾी मुश्किलात करे। तव्हां केतिरनि ॾींहंनि में चयो त एसी साहब चयो त असां जेको आहे न ठाहींदासीं, तव्हां पाण ठाहे वञी। असांखे बजट कोन्हे का, मां अॼु ते तव्हां बजट कोन्हे था, ड्राइव छो था? जीअं असांजे ड्राइण जे मथां प्रेशर आहे। तव्हां ड्राइ, असां रुॻो ड्राइ हलिया वेंदासीं, पाण ठाहिजो तव्हां चई। इनक्रोचमेंट वारनि छपरा बि ठाहिया, उनखां पोइ नालो बि ठाहे हिन शइ खे हिते छॾे हलिया विया आहिनि। ऐं दोस्त मुख़्तलिफ़ दोस्त जेको दुकानदार आहिनि उहे मुश्किलात जो शिकार आहिनि। को बि कारोबार कोन्हे, पोइ बि म्यूनसिपालिटी वारनि गॾिजी सॾिजी आवाम खे बेरोज़गार करण ख़ातिर सॼे दुकान में ॾिसो था पाणी अंदरि हलियो वियो आहे। एसी साहब तव्हांखे असांखे को बि नोटिस न मिलियो आहे एसी साहब जी तरफ़ खां। ईअं पंहिंजो पाण वॾियूं मिछड़ियूं अचे हाणे ऐं पंहिंजो पाण नालो खोटाए हलिया विया। कॾहिं ठाहींदा, कॾहिं चयो? का बि ठाहिण जो को मनसूबो कोन्हे को। जीअं आवाम खे रुलाइण जो हुननि जो बहानो आहे, बाक़ी को बि मनसूबो ठाहिण जो न आहिनि। हे पंहिंजे मदद पाण त असां सिधो था कयूं त जीअं पंहिंजे कारोबार लाइ अंदरि अची वञी सघूं।